दोस्तों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। सुमित असांखे ॿुधाईंदा। सुमित असां हिन महिल किथे आहियूं? असां सभु हिन वक़्तु मौजूदु आहियूं संत नैणोराम आश्रम इस्लामकोट में, जेको वाक़ई आहे शहर इस्लामकोट में। इन जी ख़ुशूसियत इहा आहे, संत नैणोराम नाले सां हिकिड़ो बंदो हुयो, जेको माना सूफ़ी बुज़ुर्ग टाइप ते हुयो, जंहिं माना इंसानी ज़ात जी ख़िदमत लाइ बिना कंहिं ज़ात पात जे फ़र्क़ जे मतभेद ते उन इंसान ज़ात जी ख़िदमत लाइ हिते ॾिसी सघो था तव्हां। पोयां तव्हांखे यादि ॾेखारींदो कैमरा में, त काफ़ी पखियुनि लाइ दाणे पाणी लाइ इंतज़ाम कयो वियो आहे। इन जे बैक साइड ते हिकिड़ी इंसान ज़ात जी ख़िदमत लाइ माण्हुनि जे लाइ 24 कलाक लाइ रोटी आहे, ॾींहुं राति ऐं सुबुह जी। उनमें बिना कंहिं ज़ात पात जे मुस्लिम या फिर हिंदू कोई बि खाई सघे थो, कास्ट जो कान्हे। त पोइ हिते रिहाइश लाइ बि काफ़ी पनाह मौजूदु आहे, माण्हू को बि मुसाफ़िर हिते रिहाइश बि करे सघे थो। ऐं काफ़ी हिते ज़बरदस्त इंतज़ाम थियल आहे बिना कंहिं मतभेद जे।